आहे वक्त चाचा बशीर पूरा 6000 थी। वडी मेहरबानी पुत्र। का गाल नाए पर काका बशीर इतरा साल थी आनो बेसा मोकले दो कदी उन सा मिलन वयो आ। न न पुत्र मिलन तो कोन वियो आहे, पर छा आहे न हू शहर में वॾो ऑफिसर आहे, वॾो मसरूफ़ हूंदो न, इन जे करे सोचम छा उनखे वञी मां तंग कयां, पर हर महीने पैसा तो मोकिलींदो आहे न। कोई भी चाचा ता एक चक्कर वञो तो सही, उन जो दफ्तर वगैरह ॾिसो तो सही, दिल खुश थींदी तव्हांजी। मुंहिंजे ख्याल में 2-3 साल उनखे थी आंदो वयो आ। ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आहे, काफ़ी ॾींहंनि खां वठी मुंहिंजी बि दिलि चवे थी हिन खां मिलण लाइ। ठीकु आहे त पोइ मां अॼु ई वञांसि थो, बल्कि हाणे ई वञांसि थो, शाम ताईं हुन खां मिली ऐं वापसि अची वेंदुमि, घणो तंग कोन कंदो मां। यार मुंहिंजी बि नथी मने त कोई 10 दर्जा पढ़ी करे को ऑफिसर थियो, ऑफिसर थिया त 6000 बाबे ते थोड़ी मोकिलिया। हेलो बाबा जी जी पैसा मिली है ना बाबा? हाँ हाँ पुत्र पैसा मिली विया। ऐं ॿियो पुत्र मां शहर अचां थो तोसां मिलण तुंहिंजी ऑफिस में। छा मूंसां मिलण ऑफिस? बस हाणे ॿुध पुत्र, ॾाढी मुंहिंजी दिलि घुरे थी तोसां मिलण लाइ। बस मां तुंहिंजो ज्यादा टाइम न वठंदुसि, 2-3 घंटा तो वटि वेही ऐं वापसि मां घर हलियो ईंदुसि। ठीकु आहे बाबा? पोइ मां बस स्टॉप ते वञी करे बस में वेही तोसां राब्तो कयां थो, ठीकु आहे न? हेलो हेलो बाबा हेलो। हाणे मां छा कयां? अबो अचे तो मूंसां शहर में न, हाणे छा थींदो यार? मेरे यार छा थियो आहे? एॾो शोर कई वेठो आहे? ख़ैर त आहे? यार करीम हिकु वॾो मसइलो थी वियो आहे। मुंहिंजो अबो अचे तो ॻोठ खां मूंसां मिलण लाइ। अरे यार इहा कहिड़ी मसइले जी ॻाल्हि आहे? तोसां पीउ मिलण अचे थो, इहा त ख़ुशी जी ख़बर आहे। अरे यार मुंहिंजे अबे खे इहा ख़बर न आहे त मां हिते चौकीदार आहियां। हुन त मूंखे मैटरिंग कराए शहर मोकिले छॾियो त मां हिते अची कंहिं सुठी नौकरी ते लॻी वेंदुमि, ऐं मां वरी हुनजी दिलि रखण लाइ उनखे चई छॾियो हुउमि त मां हिते ऑफिसर आहियां, मुंहिंजो दफ़्तर आहे। अच्छा वो तो यार तुझी परेशानी जायज़ आहे। इहा ई त ॻाल्हि आहे न। हाणे मां काॾों वञा ऑफिस? हुनजी त दिलि ई टुटी पवंदी न हिन हाल में ॾिसी करे। मां त हुन खां लिकायूं पियो अचां, इन शइ खे पर्दो रखियूं पियो अचां। ठीक आहे को रस्तो निकिरींदो, तूं परेशान न थी। छा ख़ाक रस्तो निकिरी ईंदो? यार मुनीर अॼु तूं कोन बचंदे। हाणे अबा खे छा मां चवां त मां हिते ऑफिसर न हिकिड़ो मामूली चौकीदार आहियां। अबा मूंखे माफ़ कजां, मां तव्हांजा ख्वाब पूरा न करे सघियो। छा त इहो सभु कुझु उहो पंहिंजे पीउ खां लिकायो वेठो हुयो? हैरत जी ॻाल्हि आहे। जी जी साहब, हे पंहिंजे पीउ जी दिलि न तोड़णु चाहे पियो, इन जे करे रखिणो अचे पियो। इहो बि सही आहे। उनखे हाणे छा ख़बर, उहो हूंदो ॻोठ में ऐं मुनीर हिते शहर में। हाणे उनखे हाणे छा ख़बर त मुनीर हिते छा करे थो ऐं छा नथो करे। साहब कुझु न कुझु त कयो न, वीचारो वॾी परेशानी में आहे। ठीक आहे काका, तव्हां हाणे हीअं कयो, उनखे 1 घंटे में मुंहिंजे ऑफिस मोकिलियो, मां बि ओॾे थो वञां। कुझु न कुझु कयूं था हिन जो बंदोबस्त। हा साईं मुनीर, तुंहिंजो मसइलो बि हल थी वियो। जी साहब, ओ करीम भाउ ॿुधायो त तव्हां मूंखे ऑफिस में घुरायो आहे? हाँ बिल्कुलु मुनीर, ही टेबल ते ड्रेस पियो आहे, हिनखे खणी वञी पाए रेडी थी वञ। ही ड्रेस पाए रेडी? साहब छा मतिलबु आहे? मतलब इहो आहे त अॼु जे ॾींहं जे लाइ ही ऑफिस ऐं ही कुर्सी तव्हांजी आहे। उहो हिन जे करे जो तव्हांजो पीउ अचे थो न। अरे सर ऐं हिन ड्रेस में 5000 बि पिया आहिनि।
पंहिंजे पीउ खे कंहिं सुठे होटल ते मानी खाराइजांइ त जीअं सभ खे ख़बर पवे हिकु ऑफिसर जो पीउ आहे। हेलो जी अबा किथे आहियो तव्हां? मां त ऑफिस में तव्हांजो इंतज़ारु कयां पियो। जी पुट, मां हाणे शहर में बस स्टैंड ते पहुची वियो आहियां। बस हाणे तोखे ई कॉल करण वारो हुयुमि त। अच्छा अच्छा, तव्हां कंहिंखां बि रेडियो स्टेशन वारे रोड जी मालूम करे हलिया अचो। छोजो मुंहिंजो ऑफिस बस स्टैंड जे नज़दीक ई आहे, एतिरो परे न आहे। ठीक आहे पुट, बस मां हाणे अचां थो। वाह पुट वाह, माशाअल्लाह, तुंहिंजो ऑफिस तमामु सुठो ऐं भलो आहे ऐं तो वटि एॾा सारा माण्हू कमु कनि था। जी अबा, इहे सभु हिते कमु कंदा आहिनि ऐं असांजो जेको वॾो साहब आहे न, उहो तमामु सुठो आहे ऐं हीअ मुंहिंजी ऑफिस आहे जिते मां वेही करे कमु कंदो आहियां। पर पुट, ही तुंहिंजो कमरो थोरो वीरान वीरान न आहे? हिते त ॼण रौनक ई कान्हे। ॿाहिरि त सभु पाण में गॾिजी वेठा आहिनि ऐं तूं हिते वरी अकेलो। अरे अबा, इहे सभु नंढा मुलाज़िम आहिनि ऐं मां वॾो, हिन जे करे मूंखे हीउ अकेलो कमरो मिलियल आहे। पुट, वाकई मुंहिंजो दिलि इहो ख़ुशि थी वियो तोखे ईअं कामयाब ॾिसी करे। बसि पुट, ईअं ई महिनत कंदो रह। अल्लाह पाक तोखे बुरी नज़र खां बचाए। ऐं मां वञी ॻोठ में सभ खे ईअं ई ॿुधाईंदुमि त मुंहिंजो पुट शहर में हिकु वॾो ऑफिसर आहे। जी अबा, तव्हां हाणे हीअं कयो, हथ मुंहुं धोई वठो त हली करे कंहिं सुठे होटल ते मानी था खाऊं। क़िस्मत सां आया आहियो, तव्हां हितां जा होटल बि त ॾिसो न। साम्हूं वॉशरूम आहे, तव्हां हथ मुंहुं धोई वठो। सर ॿियो को कुझु खपे त खणी अचां, चांहि वग़ैरह? सर, तव्हांजा त मूं ते वॾा अहसान आहिनि ऐं मूं वटि उहे अल्फाज़ न आहिनि त मां तव्हांजा इहे थोरा कीअं लाहे सघंदुमि। अड़े यार, महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ही सभु कुझु ईअं करण सां तुंहिंजो पीउ त ख़ुशि थी वियो न ऐं हुनजे उमेदनि ते पाणी बि न पियो। इन खां वधीक तोखे छा खपे? जी सर, तव्हां मूं ते यकीन कयो, मूंखे इहो अंदाज़ो ई न हुयो त मैट्रिन करण जे हिसाब सां हिते हिन शहर में का सुठी नौकरी नाहे मिलंदी। न त सर, मां हिते शहर कॾहिं बि न अचां ऐं मुंहिंजे अबे खे मुंहिंजे मथां वॾी उमेदूं हुयूं। का ॻाल्हि न आहे, अल्लाह ख़ैर कंदो। ऐं मां ॾिसां थो तुंहिंजे लाइ का ऑफिस वारी नौकरी, त जीअं ॿिए चकर तुंहिंजो पीउ अचे त तोखे पंहिंजो ऑफिस हुजे ऐं तूं पंहिंजे कुर्सी ते वेठो हुजे। अगरि वीडियो पसंदि अचे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।